सॼी सिंध जियां सेवण में सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे लाइ जागृता रैलियुनि कढण वारो सिलसिलो जारी आहे। सेवण में लाल शहबाज़ ट्रस्ट पारां कलंदर लाल शहबाज़ क़दीम अलम पाक खां रैली कढी सिंधु दरिया ते गुलनि जी वर्खा करे सिंध जी सकावत खे भेटा पेश कई। क़ादरी ही जेको असांजो हर साल कल्चर डे मल्हायो वेंदो आहे, क़ौमी सकावती ॾियारो सॼी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। सो हिन दफ़े जेको आहे सो उहो 5 दिसंबर ते मल्हायो पियो वञे। असांजो सिलसिलो जेको हीअ शुरू थियो आहे, हीअ जागृता मुहिम रैली असां कढी आहे। अॼु असां सिंधुअ खे भेटा ॾियण आया आहियूं। सिंधु सुको पियो आहे, पाणी कोन्हे दरिया में, आबादगार परेशान आहिनि, असांजा मारोड़ा परेशान आहिनि, हारी परेशान आहिनि, ॿेड़ियुनि वारा मल्हाह परेशान आहिनि। उन्हनि जे लाइ असां हिते जागृता मुहिम खणी त रैली खणी पहुता आहियूं। ही असां जेका सिंधी मीडिया तरफ़ां ॾिनल जेका सॼे खे मोट ॾींदे जेका हर साल थींदी आहे सकाफ़ती जेका सॼी सकाफ़त खे उजागर करण लाइ अॼु असां दरगाह खां सिंधु दरिया खे भेटा सजदो सलाम करण आया आहियूं। ऐं सिंधी क़ौम या जागृता मुहिम हलाई वेंदी त जेका दिसंबर में थींदड़ सिंधी मीडिया जे तरफ़ां जेका ईद ॾींहुं हूंदो आहे उन में शिरकत लाइ जागृता रैली कढी। ये हूँ तो दिसंबर में जो थींदो आहे उन खां पहिरीं ही जेको आलोचनी शॉपकीपर ऐं शहबाज़ ट्रस्ट जे तरफ़ां ही जागृता रैली आहे। जीअं असां पंहिंजी सिंधी क़ौम खे इन्हनि खे यादगिरी ॾियारियूं भई ॾींहं अची विया आहिनि, वरी असांखे मैदान अमल में अचण जी ज़रूरत आहे ऐं असांखे पंहिंजी तहज़ीब ऐं कल्चर खे उजागर करिणो आहे। ही जागृता रैली हिन सिलसिले में लाल शहबाज़ ट्रस्ट जे अॻुवाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हू 5 दिसंबर ते बि भरपूर नमूने सां सिंधी सकावत जो ॾियारो मल्हाए पंहिंजी सिंध जी सकावत खे उजागर कंदा। कैमरामैन काशो कुंबर सां गॾु कादर कुंबर, सिंध टीवी न्यूज़, सेवण शरीफ।